पर मैं यसमा आयातिल्लाहि तुतला अलैहि सुम्मा युसिर्रु मुस्तकबिरन कअल्लम यसमाहा। ये जिन जहान जो रब जिन जी तबाही जा ऐलान तो करे, मालिक फरमाए तो ये तो वो है जेके अल्लाह जो दीन बुधन, अल्लाह जी दीन जो गालियों बुधन पर पान के बदलाए न। सुम्मा युसिर्रु मुस्तकबिरन कअल्लम यसमाहा। दीन बुधन का पो बे इए न जड़ो बुधनी को। अल्लाह असांजे हाल ते रहम करे। ई आयतें समझो तो आईने मगर असांजा चेहरा भी देखा असी सब ने उम्र में शामिल रब सी वरी इन्हनि माण्हुनि खे फरमायो वबशिरहु बिअज़ाबिन अलीम। हबीब इन्हनि खे सख़्त अज़ाब जी बिशारत ॾेई छॾ। वइज़ा अलिम मिन आयातिना शय्यन इत्तख़ज़हा हुज़वा। हिननि असांजे आयतनि खे भोग भायो आहे। आई साहब आयो, कारी साहब आयो, हाफिज़ साहब आयो, डॉक्टर साहब आयो, जज साहब आयो, वकील साहब आयो, हारी नारी आया। हेॾियूं अल्लाह जूं ॻाल्हियूं ॿुधनि पाण खे बदिलाइनि कोन के। हिननि असांजे आयतनि खे भोग भायो आहे। तो तू फरमाए खबरदार वरी टे चक्कर फरमाए इन्हनि जे ज़िल्लत कर ज़लील करण वारो अज़ाब आहे। मियां जेकॾहिं तव्हां जलसनि में वेहूं ऐं तव्हां उथी करे हलिया वञूं, पंहिंजो पाण खे बदिलायूं न, दीन ॾे मोटूं न, इहा कोताही असांजी तबाही लाइ काफ़ी आहे। अल्लाह पंहिंजी अमान में रखे। और तव्हांजे साम्हूं मुख़्तसार सां चंद गुज़ारिशूं रखां थो। असल मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे जलसनि में वेंदो आहियां त पोइ इंतिज़ामिया खे तंग कोन कंदो, मूंखे जल्दी टाइम ॾियो। जी साथी चवां बिस्मिल्लाह थोरो पंधु करे आयो आहे। अॼु मूं साथियुनि खे थोरी मिनत कई आहे, साथियुनि खां बि माज़रत थो कयां, मशाइख़ खां बि इन शइ जो माज़रत खां जो अॼु मूं मशाइख़ रिक्वेस्ट कई त मूंखे जल्दी में टाइम ॾियो। हालांकि इहा गुस्सा कई आहे, अल्लाह बि माफ़ु करे, मशाइख़ बि माफ़ु कनि। ऐं कोशिशि कंदुसि गुफ़्तगू तव्हांजे साम्हूं मुख़्तसर करे चवंद मक़सद जूं ॻाल्हियूं पंहिंजो पाण खे बि चवां, तव्हांखे बि चवां। हीअ तक़रीर रुॻो तव्हांखे कान्हे का। जॾहिं क़ुर पढ़ण वारो क़ुर पढ़े थो, सभ खां अव्वल नसीहत त उनखे ख़ुदि खे। उन खां पोइ तव्हां दोस्तनि जे साम्हूं चंद गुज़ारिशूं रखां थो। दीन जा कुझु अहिड़ा त मज़ामीन आहिनि, अहिड़ा के उनवान आहिनि जो हिकु हिकु उनवान में अल्लाह एतिरी त तासीर रखी आहे। इहा लाज़मी न आहे त सॼी कलाकनि जी तक़रीर का असांखे सम्झ में अचे, ज़हननि में वेहे। मुमकिन ई कोन्हे, कलाकनि जा ख़ुतबा किथे था असांजे ज़हननि में वेहनि। पर कुझु अहिड़ियूं अहम ॻाल्हियूं आहिनि जो उन्हनि मां का हिकिड़ी ॻाल्हि बि असांजे अंदरि अची वञनि, अलाह कंदो असांजी इस्लाह लाइ काफ़ी आहे। हिननि जलसनि मां रुॻोसी पंहिंजे अल्लाह खे सुञाणे करे उथूं न, यकीन ॼाणियो असांजे इस्लाह लाइ इहो नुक़्तो ई खोड़ आहे। जेको रब जी ताक़त के, रब जी कुवत कुदरत के समझे, जंहिंजो अक़ीदो अमल ईमान जुड़ी पए। मियाँ घर में भी मूंखे मुंहिंजो रब ॾिसे थो, औताक में भी ॾिसे थो, दफ़्तर में भी ॾिसे थो, जगह जगह मुंहिंजो रब मूंखे ॾिसे थो। सॼे जलसे मां कंहिंखे इहा ॻाल्हि सम्झ में अचनि, हुनजी इस्लाह लाइ इहा बि काफ़ी आहे। जॾहिं ग़लती करे त ज़हन हेॾे वञे, मुंहिंजो मालिक मूंखे ॾिसे थो। सहाबा किराम जी ज़िंदगियूं पढ़ो, इहा नंढड़ी ॻाल्हि कान्हे का। जिन दिल सां इहो सबक़ पंहिंजे सीननि में सांडियो, ज़िंदगी गुनाहनि खां पाण खे बचायूं। इमाम तिरमिज़ी पंहिंजे सुनन तिरमिज़ी में अब्वाब तफ़सीर में सूरह नूर जी तफ़सीर में वॾी मशहूर हदीस आंदी आहे। नबी सीने साहबी सगोरे के रात जे ऊंदा में हिकिड़ी औरत गुनाह जी दावत थी ॾे, पर मियां ज़ुबान ते लफ़्ज़ तरी आया, माई ॿियो त केरु कोन थो ॾिसे, अल्लाह ॾिसे थो। इन्नी अख़ाफ़ुल्लाह, आऊं पंहिंजे अल्लाह खां डॼां। यकीन ॼाणियो सॼे जलसे में न इहा ॻाल्हि असांजे ज़हन में अचनि, इहा ई असांजे इस्लाह लाइ खोड़। हिन सॼे प्रोग्राम में रुॻो मुंहिंजे तव्हांजे दिलि में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी हक़ीक़ी अज़मत, सदाकत, हैसियत वेही वञे। मियां नबी सी जेको चयो आहे हक़ आहे। मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी का बि ॻाल्हि हल्की कान्हे, मामूली कान्हे। यकीन ॼाणियो जे इहो नुक़्तो अची वञे असांजी इस्लाह लाइ इहा ॻाल्हि खोड़ आहे। जे सिर्फ़ मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ॻाल्हियुनि जो हिकिड़ो दिली कदर पैदा थिए। सॼे जलसे में हिकिड़ी ॻाल्हि सम्झो न, असांजे इस्लाह लाइ इहा बि खोड़ आहे। असाब ज़रूरनि जी ज़िंदगियूं पढ़ो, होॾे नबी सी जी जुमला चया, उहे दिल दिमाग़ ते नक्श थी आहे। पोयां ईमान अक़ीदो हो जी मोहम्मद चयो आहे ती हक़ आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हदीस किताब सही बुखारी में किताबुल जिहाद में एवं सब हिकिड़ो बाब क़याम कयो त बाद मर्तबा जेकॾहिं मुसलमाननि ऐं काफ़रनि जूं ॿई क़ौमूं आमो साम्हूं थी पवनि, मथां टेम थिए नमाज़ जो, तुर टाइम छा कजे? अहिड़ी हदीस आहे।
सैयदना अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु जे निके निके साथी सां वेही करे अहवाल था कन वाक़ियो था ॿुधाइनि तुस्सर जी लड़ाई तुस्सर जी लड़ाई वॾी तारीख़ी लड़ाई है उनजी फतह तुस्सर खां बाद जा तुस्सर जा तारीख़ी वाक़िया मुसन्नफ़ात में तव्हांखे मुस्तक़िल अफ़वाह मिलंदा तुस्सर जी फतह जो बयान यहाँ सां हिकिड़ी हदीस आंदी त अनस मालिक जॾहिं तुस्सर जी लड़ाई जो अहवाल ॾिसियो ख़बर त छा ॾिसियो आमतौर ते मूं तमामु ॿुधो हूंदो त मुसलमान जी काफ़िर सां लड़ाई थी सुबुह जो टाइम हो या ॿुधंदासीं मंझंदि जो टाइम हो या ॿुधंदासीं शाम जो टाइम हो तुस्सर जी लड़ाई जो रंगी निरालो सैयदना अनस फरमाए तो नमाज तहज्जुद जी टाइम हुयो असां लड़ाई में ॾिठासीं ये समझो रात जा 3 ध्यान रात जा 4 ध्यान मुजाहिद मैदान में जिहाद जा कर रात जी तारीकी में अॻियां फरमाईंदा ताबी सगुरे के बुध आस्ते आस्ते वक्त वधियो तांजे फजर जी नमाज जो टाइम नबी से जो ॻाल्हि मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम छा फरमायो नंढे नंढे वॾे वॾे हर बार बच्चे के याद पाण फरमायो रकातल फजर खैरुम मिन दुनिया व मा फीहा ये जेके फजर जो न बरकातूं द फर्ज बि न इन खां अॻियां जेके तव्हां सुन्नतूं पढ़दा नबी ने फरमाया है फजर जो जेके बस सुन्नतूं दव न एडी दुनिया में जेको कुछ तव्हांखे नज़र अचे थो ए सब कुछ फजर जे बिन सुन्नतुनि जो भी मुकाबलो करे कोन सघंदो ये ॻाल्हियूं की नक्श कबियूं दिलो दिमाग ते जिनके सीनन में नबी से तालीम में पान करीम की जात पाक से सच्ची मोहब्बत वेही असां में हर नुक्ते में कोताही जिनके सीनन में ये शयूं वेठल हुयूं सिन अनस मालिक बने साथी तावी सुबुह के चे तो बुध वक्त गुजरंदो वियो तां जो फजर जो टाइम आयो फजर जो टाइम गुजरी वियो सिज उभरी वियो पर असां इन फजर की नमाज पढ़ी कोन सघियासीं या ॻाल्हि पूरी करे फरमाइनि था वॾे ॾुख जी ॻाल्हि जे मूं अनस खां पुछी न उन ॾींहुं जेका असांजी फजर जी नमाज निकिरी वई इन जे मदे मुक़ाबिल जे सॼी दुनिया असांखे के मिली वञे दुनिया में जेको कुछ आहे असांखे मिली वञे पर मियां उहो ख़ाल पूरो कोन थींदो जेको असांखे फजर रहिजी वञे नबी जी ज़ात सां सच्ची सुहिणी पुख्ती मोहब्बत हुई कदरदानी जा जज्बा आख़िरत जो फिक्र यकीन ॼाणियो हिकिड़ी ॻाल्हि बि मूंखे तव्हांखे सम्झ जे अची वञे मरणो आहे वरी अल्लाह जे हुज़ूर उथणो आहे हिकिड़ी मरणो त छा आख़िरत जो फिक्र मौत खां शुरू कोन थो थिए क़बर खां शुरू कोन थो थिए क़यामत खां शुरू कोन थो थिए आख़िरत जो फिक्र अॼु खां ई शुरू थिए थो जाऊं पंहिंजे रब खे नाराज़ कंदसि मुंहिंजी पछाड़ी छा थींदी थी सघे थो मुंहिंजी पछाड़ी सुभाणे को ॾींहुं हुजे थी सघे थो 2024 जो इख़्तिताम मुंहिंजी हयाती जो इख़्तिताम हुजे 2025 मुंहिंजी हयाती जो इख़्तिताम हुजे यकीन ॼाणियो इन आख़िरत जे नुक़्ते खे जेकॾहिं असीं सम्झी वठूं न मस्जिदूं भरिजी वञनि होटल ख़ाली थी वञे बेहूदगियूं बेहयायूं बुराइनि जा कम असांजे माशरे में ख़त्म थी वञनि बल्कि आख़िरत के जेकॾहिं सम्झूं न जीअं असांखे मिशरे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सम्झायो कीअं सम्झायूं हदीस किताब से मुस्लिम में किताब सिफ़तुल जन्नह में बाब फना दुनिया में केॾा त सुहिणा जुमला चयनि शायद उम्मती खे सम्झ में अचनि पाण भर में तमामु को माण्हू तजुर्बे जे तौर ते पंहिंजी अंगूरी खणी समुंड में ॿोड़े वरी उहा समुंड खां ॿाहिरि कढे पोइ पंहिंजी अंगूरी ते ॾिसे त अंगूरी ते छा आहे पाणी जो हिकिड़ो खुणो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो पाण फरमाए ही जेको तव्हां अंगूरी ते खुणो ॾिसो था न ही अथव सॼी दुनिया आख़िरत जो मिसाल अथव समुंड वांगुरु जे दुनिया में वॾा घर वॾा बंगला ठाहे पंहिंजो पाण खे मुतमइन करे छॾियो वाजी साहब तो हिकिड़ो खुणो वरितो है जे तो पंहिंजी आख़िरत न ठाही इन खुणे जे बदिले में तो पंहिंजो समुंड बर्बाद करे छॾियो तोखे मामूली फ़ाइदो तो नजर आयो इन्हें के तो सब कुछ समझो पर तो नादान केॾो नुक़सान कयो केॾी वॾी पंहिंजी आख़िरत बर्बाद कई आख़िरत जी बर्बादी जा 5 नुक़्ता यकीन ॼाणियो हे ॻाल्हियूं कोन असांजे कमज़ोर वजूद जे मर्ज़ जा इलाज अॼु असीं सभु दुनिया ते मुतमिन आहियूं मस्जिदन में वञी ॾिसो रौनकूं कोन्हनि अल्लाह जो ज़िक्र करण वारा केतिरा घरनि में वञी ॾिसो अलमारियुनि में क़ुर पिया आहिनि मिटी जा मथां मण वरी आहे केरु पढ़ण लाइ तयारु कोन्हे ज़िक्र करण वारा उहे पोड़ा पुराणा हूंदा मस्जिद में चाचा झूना बाबा नज़र ईंदा हा अची नमाज़ अॻ में वेंदा तस्बीह हथ में ईंदी ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हींअर उहे माण्हू नज़र ई कोन ईंदा
तहज्जुद जे टाइम ते अज़ानू वरी जमातूं ड्रिघा सजदा ड्रिघा रुकू उहे माण्हू ई कोन रहिया। असीं ठेठ दुनियादार माण्हू असांजो सुबुह भी दुनिया शाम भी दुनिया रात भी दुनिया या दुकान या दफ्तर या बन्नी या बारो आखिरत के कुछ समझो ही कोन था। अल्लाह जो दीन रसे दो मियां सुजाग थी सुजाग सब कुछ जे कने दुनिया के अरे तो अल्लाह के घर के टेम कोन तो दी जिक्र फिक्र नेकी के टेम कोन तो दी जे के आखिरत का गाफिलन रफरना कने मिलन के फायदो नसीब कोन दीनो मता के दुनिया घड़ी गड करे दुनियादार थे दीन का परे आ चवे तो फायदे वारो आ ठीक हो सके। फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अम्वालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह वमन यफ़अल ज़ालिका फ़उलाइका हुमुल ख़ासिरून। ईमान वारो खबरदार तमा जो माल तमा जो ला तमा के अल्लाह जे याद का गाफिल न करे। अगे मालिक से फरमाया वमन यफ़अल ज़ालिका फ़उलाइका हुमुल ख़ासिरून। भले जन गुंदी जा दाना कितरा बघना छोन जन वड़ा बंगला माड़ियों के नु सहूलतों जमींदारी छोन कर जन रब के सारे रब तो फरमाए वमन यफ़अल ज़ालिका फ़उलाइका हुमुल ख़ासिरून। और रब कुरान में ऐलान दो कया ये फायदे वाला आहिनी कौन खसारे वाला किते रब जे कुरान मुके तमा के बेदार करे फरमाया खसर दुनिया वल आखिरा ज़ालिका हुवल खुसरानुल मुबीन। तो फरमाया कि मुझे दीन का परे थिया जेके महज दुनिया जा तालिब बन दिया रब जो सच्चो कुरान फरमाया तो न रुगो खसारे वारा चेबा बल्कि सब का वडे खसारे वारा इहे चेबा। पर मैं जकन खसारे का बचन चाहो था रब जे दीन ने मुठी अचो पंजे रब जी तालीम ने मुठी अचो हर जेके मानो सिर्फ दुनिया 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 दी तस्बीह पढ़ी करे दुनिया में हलिया वया वडा घर दिसी वडा बंगला दिसी पैसा दिसी दुनिया दफ्तर दिसी मन्नी बारो दिसी उन्हन कदे दीन दे लोणो ही कोने। रब फरमाया के बुधायो इनन जेले पंजन किस्मन जा अजाब त्यारन ये धन सग तो भले ये कम कर ये सगो कौन था न तो कुरान अगे दिसे तो मोटी मालिक जे दरते अचो ज़हन ठारियो दीन का बिना गुजारो कर अल्लाह जी शरीयत बिना गुजारो कोने कुरान ही कुरान जी कदरदानी बिना गुजारो ही कोने। पर मैं पेरी पेरी सदान वमा असाबकुम मिन मुसीबतिन फबिमा कसबत अयदीकुम। दो फरमाया तुम अपनी जिंदगी ते नजर करो तमा के चप्पे चप्पे ते मुसीबत नजर ईंदियूं फितना नजर ईंदा पर बुधो या चन चता गुनाहन जे करे इतरे मजमे में अल्लाह करे को मानू छाती ते हथ हणी चवे मियां मुल साहब मोसा को मसलो कोने यकीन ॼाणियो अॼु असीं सब मसलन में फाथा पिया चोरी असां वटि ज़ोरी असां वटि ठगी असां वटि कूड़ असां वटि वञो जे अस्पतालनि में त सॼो माशरो मरीज़ नज़र ईंदो वञो जो दुख ऐं अफ़सोस जा किस्सा ॿुधो त हिकिड़ो पे पंहिंजा किस्सा ॿुधाए ॿुधण वारो चए थो ख़ुदा करे टेम ॾे वरी पंहिंजी दास्तान ॿुधाए। हे सभु मुसीबतनि में वरता पिया हूं कंहिंजे हथ में डॉक्टरनि जूं दवाऊं आहिनि कंहिंजे नज़रनि में वॾेरनि जे सरदारनि जे बुतारनि जे दरनि जा चकर न को सियासतदाननि जे दर ते ॿाहूं ॿधो बीठो आहे मसलो हल कंहिंजो बि कोन थो थिए ऐं हल थींदो बि कोन। रब फरमाए तो जेकन मुंहिंजा नाफरमान थींदो गुनाहन जा कम कंदो फितना तव्हां ॾे ईंदा फलियहज़रिल्लज़ीना युख़ालिफ़ूना अन अम्रिही अन तुसीबहुम फितना औ युसीबहुम अज़ाबुन अलीम। रब फरमाए मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जेके तुंहिंजे ॻाल्हियुनि जी मुखालिफ़त कंदा इन्हनि खे छॾे ॾे अन तुसीबहुम फितना हिनखे दुनिया में फितना अची वेंदा औ युसीबहुम अज़ाबुन अलीम केॾे वेंदा हे रब खां ॾाढा त उन्हनि खे अनकरीब इन्हनि अल्लाह जा अज़ाब पहुंचदा। अरे असां का जिन गुज़ाना जिन्ननि जड़े पेरे पेरे वारे कुरान ॿुधो छा चयूं وَإِصْرَفْنَا إِلَيْكَ نَفَرًا مِنَ الْجِنِّ يَسْتَمِعُونَ الْقُرْآنَ فَلَمَّا حَضَرُوهُ قَالُوا أَنصِتُوا فَلَمَّا قُضِيَ وَلَّوْا إِلَى قَوْمِهِمْ مُنذِرِينَ قَالُوا يَا قَوْمَنَا أَجِيبُوا دَاعِيَ اللَّهِ فَآمِنُوا بِهِ يَغْفِرْ لَكُم مِّن ذُنُوبِكُمْ وَيُجِرْكُم مِّنْ عَذَابٍ أَلِيمٍ وَمَن لَّا يُجِبْ دَاعِيَ اللَّهِ فَلَيْسَ لَهُ بِمُعْجِزٍ فِي الْأَرْضِ وَلَيْسَ لَهُ مِن دُونِهِ أَوْلِيَاءُ أُولَٰئِكَ
फी दलालिन मुबीन। हज़रत फरमाया जिन्नन जी कौम पेरे पेरे चकर जरे मोहम्मद करीम अलैहि सलाम जे ज़ुबानी कुरान ॿुधो, कुरान ॿुधी जिन्नन जी कौम पंहिंजे कबीले वटि मोटी आई। कबीले वारनि खे जिन्नन खे चवण लगा ताज़ा ताज़ा मुसलमान थिया, पर पंहिंजी कौम वारनि खे छा था चवनि, वमल्ला युजिब दाई अल्लाह फलैस लहू बिमुअजिज़िन फिल अर्द फलैस लहू मिन दूनिही औलिया। पंहिंजे नवा मुसलमान पंहिंजे जिन्नन जी कौमनि खे चवंदा असां हाणे हाणे मोहम्मद करीम अलैहि सलाम जे ज़ुबानी कुरान ॿुधी आया आहियूं, जेको अल्लाह जे दाई मोहम्मद करीम अलैहि सलाम जी ॻाल्हि कोन वठंदो, कॾहिं बि खटींदो कोन, अल्लाह जो मुक़ाबिलो करे ई कोन सघंदो। रब जो जे व्याजी जी मूंसां जंग आहे, पर अॼु कयो बि छा, ए जंग करे वरी छा था सम्झनि, असां सुख जो साह खणंदा आहियूं। नबी जी फरमाया जे नमाज़ छॾी उन कुफ्र कयो तो ॾींहं में 5 चकर सरियाम कुफ्र करे वरी सुख जा ख़्वाब थो ॾिसे। पर में गीबत करण मोए भाउ जो गोश्त खाइण जे बराबरि आहे। सॼो ॾींहुं गीबत थो करी वरी छा थो चई मुंहिंजी ज़िंदगी में चैन सुकून हुजे। पर में हराम जी पाई, हराम जो लुक़्मो तुझे वजूद में दाखिल आहे, तो इहराम पाए अरफात में अच तुझे सडन जी अहमियत ही काने। तू छा तो समझी, तू हराम खाने तुझे घर ते के रहमत वसनियो, तुझे घर में के रहमत वाला फरिश्ता ईंदा। हर गुनाह जो कम जेके शरीयत चे हलाकता तबाहिया बर्बादिया रब सा जंगा रब जे रसूल सा जंगा असी सब कम करे चौंदा असा जा घरड़ा जन्नत बन जन, असा जे दफ्तर में के रहमत वसन, असा जे फसलन में 5-7 साल जे केड़ो फसल बचो असा जो फसल असा जा तबाह, अमन असा जो तबाह, अखलाक असा जो तबाह, औलाद असा जो तबाह। अरे कबरी क़यामत तो परे असी अजी तबाह ते छा बचो वा ते कौन बचदो। पर पेरी पेरी सदा जेके नादान तुझे रब के नाराज कंदा, जिनकी नजर में दीन जी काई मंजिलत मर्तबत काने पेरी सदा अजी दुनिया में के अज़ाब फितना मुसीबतूं जकरे ने। पर में बी सदा गौर कंदालू यकीन जानो है कुरान जो आयतों मुखे तमा के सुधरण की तलकीन दियो कर। ए मोहम्मद करीम अलैहि सलाम ने फरमान मुखे तमा के तौबा करने की तलकीन दा करो। मियां बदल दी पो कैसी ही जवानी हल्दी, कैसी ही जिंदगी हल्दी, कैसी ही गुनाहन जो सिलसिलो हल्दो, कैसी ही नाफरमानी जा मामला हल्दा। पर में बीशे बुधायो जेको दीन का दूर आ, जिनी गुनाहन सा यारी आने के बीशे बुधायो मियां तुजी मौत डाडी बुरी थींदई। असा के मौत यादी कर जेते न रुगो कुरान नथो बल्कि जिंदगी में बमरतबा जे दिल के ज़मज़म जे पानी से धोतो वियो। धोइण वारो के जिब्रील अमीन हो जेनी पाकीज़ा दिल के बारे में चयो सारे खलकत में इंसानियत में ने कवदी का पाक दिल जाके आहिनी कौन के पर पढ़ो दी संजा किताब सुनो नसाई पढ़ो किताब इससे आजा पढ़ो। इमाम सबाब कहन कयो इन्हें मौत जो बयान, इन्हें मौत का पनाह गुण जो बयान जो बंदो के था थाबड़ जी जबल का पहाड़ी था किरे मरी बने इन्हें जो बयान हदीस आंदो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब ज़रूर फरमाया तो अक्सर दुआ गुरदा मुझे अल्लाह मां मोहम्मद करीम अलैहि सलाम दी ये मौत थे जो मां के बुलंदी ता किरा किरी करे फोत दे अल्लाह मु मोहम्मद करीम अलैहि सलाम के इन्हें मौत का बचाए जाए। ओ मुझा करीम रब मां मोहम्मद करीम अलैहि सलाम के जाए ते हो जा का शे मुझे मथों किरी पे ओ मौला मुखे इने मौत खां बचाए जा। मुझा करीम रब मां मोहम्मद करीम अलैहि सलाम के शे में पानी वगैरह में बुड्डी करे मरी वना ओ मुझा मौला मोहम्मद करीम अलैहि सलाम का इने खां बचाए जा। ओ मुझा करीम रब मां मोहम्मद करीम अलैहि सलाम जे मौत जो वक्त वेजो अचे नहीं तखब्बतन ये शैतान हो इंदल मौत उन टाइम ते शैतान की करे मुखे गुस्सा ॾियारे उन टाइम ते शैतान मुखे दिल में ईमान का परे करे मुझा अल्लाह मां मोहम्मद करीम अलैहि सलाम इने मौत का अपना जो तलब की मुझा अल्लाह वो मोहम्मद के या मौत न रे जा वाना मुतलदी गना मुझा करीम रब मां मोहम्मद करीम अलैहि सलाम के को जहरीलो जानवर खाई वने नाग खाई वने बिच्छू खाई वने को जहरीलो जानवर खाई वने मां इने विखे फोत थी वना मुखे मौत अचे अल्लाह वो मोहम्मद करीम अलैहि सलाम के इने मौत का अपनी पनाह में रख जा। मुझा अल्लाह जिहाद जो मैदान हुजे दुश्मन सा मुकाबलो कने कने मां पोइते हटी वना मैदान मां भरकी पवा भजी पवा अल्लाह भजदे भरदे मैदान का हटने हटने मु मोहम्मद के मौत अची वने अल्लाह मु मोहम्मद के इने मौत का बचाए जा। जैसा सरदार
उन्हनि खे पंहिंजो मौत बि यादि आहे ऐं बार बार अल्लाह खां पनाह था तलब कनि, अल्लाह बुरी मौत खां बचाए। असां मां कंहिंखे फिक्र है? प्राज ॾिसूं था को रोड हादसे में मरी वियो, को ॿुॾी फोत थी वियो, कंहिंसां ही मसलो थियो। मौत आहे यादि, अॼु तो माशरे में मौत ही यादि करे। असांजा सरदार रुगो याद कोने, अल्लाह का बार बार दुआऊं था घुरनि, अल्लाह हिन मौत खां बि बचा जा, हिन मौत खां बचा जा, हिन मौत खां बि बचाए जा। दीन ॾसो मियां, मौत के याद कर, रुगो याद न कर, दीन सबक पढ़ायो। मेरे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम की बीशे जका तमा के हमने सादो मोटी अचू रब छड़ियो गुनाहन के कयो तौबा पंजे रब जे दर ते मोटी अचू मियां, मौत सबनी ते चणो आ, बचनो नालो रहणी जात रब दिया, कुल्लु मन अलैहा फान, सब फना थींदा, कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स ते मौत जो मज़ो चखणो आ। नबी जी फरमाया, जे कोई इंसान दुनिया में गुनाह करे करे गाफिल बणजी करे जने दुनिया में लड़े तो मौत ने जो की ईंदो आ। असां वट आम तौर ते मरण खां दफन थी घणा कलाक लगदा न, 2-3 कलाक, 2 कलाक, 4 कलाक, 5 कलाक। यकीन जानो शरीयत का पुछा कयो, 50 साल जा मजा एकड़े पासे, इन 5 कलाकन जी जेका तबाही है, जेको बंदो समझी वठे न, यकीन जानो इन के या मौती तो मकराइंदे सुभाणे मरदे की मरदे। मुस्लिम अहमद सुन अबू दरदा जी हदीसन में, सुन बरा जी हदीसन में, इमाम इब्न माजा जी किताब सुनन इब्न माजा में, किताब ज़ुहद में, बाब ज़िक्रिल मौत में घणी न जगहन ते नबी से रुगो मौत जा तस्करा करे। यार साणा आयो, सब साणा, असी सब साणा, और तव्हां का पुछा तो नबी से तस्करा छो था करे? नबी से मौत जी गालियूं छो था बुधाए? नाफरमान जो मौत ही थी तो छो पिया चढ़े? ते असां के दसन ले नाफरमान थी दो को इने मौत ले तैयार थियो। पान फरमायो मरण वारे ते जी मलकुल मौत जो हमलो तो थे। नबी सल्लल्लाहु फरमाया तो बड़ी बुरी तरह से नाफरमान दी मौत दी या ये मौत दी या पान फरमाइंदा, पान फरमाए मरण वारे के अचन सा फरिश्ता नहीं दींदा, न तनकीद कदा, न अज़ाब दी वईदन ये खुशखबरी दींदा। ये पान फरमाए इतने कदर जो नबी से फरमाया बुश्र बि अज़ाबिल्लाह, मरण वारे के तमा समझदा हुंदो कला का खन पियो खोले, बिन कला कन का अखियूं न पियो खोले, तिन कला कन का अख न पियो खोले। बोले साहब तमा हली करे दुआ करो ते सकरात जो घड़ी उतारी है, तमा समझो था जो अखियूं बंदन पर दुनिया के दसान वाले मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो इन जो मिड़ई अखियूं बंद कोनन के पान फरमायो अल्लाह जा फरिश्ता ने के अजाब जो धमकियों ॾियनि पिया, रुगो धमकियों न। कुरान फरमाया तो यदरिबूना वुजुहहुम अदबारहुम वज़ूक़ू अज़ाबल हरीक़ ज़ालिका बिमा क़द्दमत अयदीकुम वन्नल्लाह लैसा बिज़ल्लामिल लिलअबीद। रब जा फरिश्ता ने के मारी नदा इने के धक बाणन पिया, इने के अज़ाबन जी सख्ती जी खबर मुझे पिया मियां हे सख्ती कुछ काने का। नबी से फरमाया कैसी तई पर फरमाया हत्ता तखरुज, जैसी इन जे वजूद मा जिस्म मा रूह निकरे न तो ऐसी ने फरिश्ता ने के मारी न पिया, ऐसी ने फरिश्तन जो सदाओ हिन ते तारियन धमकियों अज़ाब हिन ते तारियन। तरमेजने का बाद में जो रूह निकरी विंदो वा इंतहाई जिल्लत सा जे रूह के कड़ी सख्ती सा कड़ी। नबी फरमाया एडी इतने जे रूह सा अल्लाह जे फरिश्तन जी नफरत था एकड़े बदबूदार रूमाल में विझनस था, एड़ो रूमाल जे दुनिया के सलाहियत जे न सूंघण जी इन रूमाल जी बदबू सॼी दुनिया महसूस करे, पर अल्लाह हिजाब जा पर्दा विच में रखिया, दुनिया है खुश धप सूंघे काढी सके। नबी फरमाया ने रूमाल में वेड़े जो मथे खयूं दा वनन आसमानन में बदबू फैल जो दी वने। पानवर में जने पेरे आसमान दे वे जो पहुंचन था फरिश्तो पुछा दो करे केर बदबख्ता जे के रूह के आंदो तब आसमान पूरे में बदबू हुआ। नबी फरमायो है जो को फरिश्तो खणी विया इन फरिश्ते जे ज़हन में एडी तो नफरत इन बंदे सा हो तो वडेरो चौधरी साहब, मीर साहब, डॉक्टर साहब, दुनिया जी जेका कमी दीन जी कमी वो चो दीन जी कमी जो पूरा हो मोटो हिन दीन दा सब शे हुई, पर अज जलील एतरो आ। नबी जी फरमायो जने अग्या फरिश्तो पुछा तो करे जो नालो चाहे न, हालांकि दीन में नालो बुरो वठण मना, और नबी जी फरमायो फरिश्ते दिन सा एडी तो नफरत आ इन जो नालो भी सही फरिश्तो को दो वठे।
नालो तो भलो तो अब्दुल रहमान अब्दुल रहीम तो अब्दुल हलीम पर अज एतरो तने गुनाहन जे करे किरिल लेखो दो वने अज जो नालो पर तो वरतो वने नबी जी फरमायो अगे आसमान दा चयो दो वने इने बदबख्त के मथे अल्लाह ही कोने इने जे रूह के वापस खड़ी हो इबान फरमाए आसमान किथे रहे नबी जी फरमाइंदा 500 सालन जो फासलो हुआ जमीन का वठी करे आसमान ते उन आसमान का फरिश्तो इने जालिम जो रूह के हेठ खणी अचे न इहो भी फरिश्ते के गाल वणे कांती मिठड़े मोहम्मद करीम अलैहि सलाम फरमायो फरिश्तो उता उन रूह मां हथ तो कढे जेको धिक्का थाबा खाइंदे अची जमीन ते तो पड़ असा के दसो तौबा कर नदी तो जा मामला गई है पर मैं जे वरी जिस्म साने रूह जो राबतो दो और सिंधी में चमात की हूं निकली रुने जो या वैलहा अन्ना यज़हबून बी या वैलहा अन्ना यज़हबून बी या वैलहा अन्ना यज़हबून बी मिठे मोहम्मद करीम अलैहि सलाम फरमाया तुम बुधो कोंदा दुनिया के बुधन जी सलाहियत काने का करना फरमान जे रूह जो जने जिस्म सा रात को जुड़ी विंदो वा ये दुनिया वाला बुधन कोंदा इने जो जिस्म वडियो दाहू कंदो वा ये वडियो कीहू कंदो वा गोठ जे घटे नी गलिन मा जो जनाजो खयो पियो ने तवा समझदो तिन जो जनाजो कफन में वेठो पियो वा तवा समझदो त टे टुकड़ा अनसिबिल होया 5 टुकड़ा अनसिबिल होया है मर्द जा है औरत जा वेड़ा का खयो पा वणो तवा त इने में होदो जल्दी जल्दी कब्रिस्तान पहुंचूंदा इहा तवा के खबर ही काने त नाफरमान जो कब्र परे आ हिते ही अंजाम केड़ो आ पर में दाहू कंदो आ या वैलहा अन्ना यज़हबून बी हाय घोड़ा मुखे केडे का खयो वणो अज सुझे सजो कन्या का भली खबर काने का तबाही या बर्बादी या नबी ने फरमाया कब्र में पोतो कोने अगे दो फरिश्ता ने को कम दे ओ फरिश्तो ये कब्र में जहन्नम जो बिस्तरो बिछाए चले फरमाया कब्र में जी आंदो वेवा ओ खबरदार ओ गोठ गुलाम जमाली मचनवारो खबरदार मुखे तमा के शैतान चंदो होंदो कब्र में तो मुआफिया हुंदा से कब्र में तछू बंद होंदियो कब्र में कोई पतो कौन होंदो पर रब जी हबीब मिशे मोहम्मद करीम अलैहि सलाम फरमाया खबरदार मामलो ये को दो कब्र में तमा होश हवास सा बैठा हुंदा सही बुखारी में किताबुल जनाज़ में इमाम साहब असाब कब्र जो अब्वाब के मुख्तलिफ अब्वाब हैं नबी ने फरमाया जी जो मय्यत के दफन करे कांधी रवाना थंदा हत्ता के नबी मोहम्मद करीम अलैहि सलाम फरमाया परे बुकुन व्यान नजान जी जुतिन जो आवाज बुधन में अचे तो ये कड़ी सोली सिंधी में चवया ना कब्र जे वेजो हरन पिया पान फरमाया ने मरण वाले जने कब्र जी अंधारी कोठड़ी में इने जे अंदर रूह अची इने जे अंदर सोच समझ जी सलाहियत अची वया हत्ता यस्मा खफ का नियाली हिम्मत पान फरमाया ही जो वजन वारा वनंदा उनन जे जुतिन जे खड़कण जा आवाज बुधे करे गौर कयो ने टाइम ते ओ मानू छा सोचींदो जे रब के छड़ियो दुकान ला उन टाइम ते उन मानू जे मथा छा गुजरदी जे रब जे दीन के छड़ियो दुनिया ला जेको गिफरत वाली जिंदगी बसर करायो छा गुजरदी पिने मानू जे मथा अने थोड़ी देर मस गुजरी या हिसाब किताब पूछा बैठा सवाल जवाब जो सिलसिलो शुरू थियो पूछण वाला फरिश्ता सवाल कंदा ए किथा जवाब दे हेड़े मुश्किल घड़ी में हेड़ी कब्र दी सोड़ी सामी में ए तो दुनिया जे नंढन नंढन मामलात ने करे दीन के छड़न वारो इन मुश्किल घड़ी में ने किथों तौफीक मिले काई तौफीक कान मिली ना फरमान दे ले का जवाब कौन नहीं ता जो आखिर में नतीजो ने हुक्म दियो ने के जहन्नम ही कब्र काने का हुफरत मिन नार जहन्नम जे खडन में जो खड्डा सारी दुनिया के बेदार करने वाले मुके तमा के मिन्नी के दीनदार मर्जन की तलकीन करने वाले मोहम्मद करीम अलैहि सलाम ने फरमाया जनाबे वाला दुनिया में मिनट मंजी मानी खालायो सुबह जे टाइम ते शाम जे टाइम ते व मिनट मंजी मानी खाण वारो बुदो जेकन गुनाह करे तवा कब्र में पोतो मिनट मन ते तवा जी कब्र में जहन्नम की बाह तवा ते पेश गई नी से बुखारी पढ़ो किताबुल जनाज़ कब्र में अजाब दे पेशर जो बयान पान फरमाइंदा सुबह जे टाइम ते ने जी कब्र में जहन्नम जो दा पेश कयो वेंदो शाम जे टाइम जे कहीं दुनिया में जिंदगी रब के नाराज करे बसर करे आयो शाम जे टाइम ते बिन जे कब्र में जहन्नम जो दा पेश कयो वेंदो ये खड़ी सोली सिंधी में चदे जी कब्र जहन्नम जे खडन मजो खड्डा अजाबन सा भरी पईया पान फरमाया जे करा मां मोहम्मद करीम अलैहि सलाम जे दिल में ख्याल आयो दुआ गुरा दुआ गुरा मुझा करीम रब जे को कब्र वारन के अजाब थींदो वा इन अजाब जी खबर दुनिया वारन ते पहुंचा पर फरमाइंदा मुखे दिल में डप जागयो जे कर मानू के मोल जो दाहू करन ते पंजो माऊ पंजा मुर्दा दफन कर छड़े दींदा इने जे करे मु दुआ कान भुरी
इन गोठ जी गट्टी में को मानू दाऊ करे सजो गोठ बुंदो जे अल्लाह सलाहियत देन इन कब्र वार नाफरमान जो की गुबराज ना से बुखारी पढ़ो किताब जलाल पढ़ो इमाम बुखारी अजाब कब्र जो बाब आने हदीस आंदी इदे दे साहब सल्लल्लाहु नबी से जमाने में फजीलत जी नमाज में मुस्लिम नबी मानता मदीने में लिखता खौफनाक मानू दाऊ दाऊ के जो खबर मकान जैसा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही ऐसा दाऊ मजूर के जो बादर में जब कब्र सामत है एक कब्र इनमें के अल्लाह ने सर शवागी नाफरमान यहूदी दफन चला इन कब्र में अजन के अजाब ने हिजाब के हिजाब हुयो अल्लाह वो हिजाब हटाए ए मानू के मदीने जे मानू जो दाऊ को इन कब्र वारन जो दाऊ के घणा साल लगे दफन जा अल्ले कदे दफन जा अजाब बना हले तो हल दो क़यामत तई हल दो नबी जी फरमाइंदा हाथ कब्र दे अजाब खो वडो को सख्त अजाब में मिठी को हजरत उस्मान जेड़ा जवान अजीज इंसान यकीन जाने कब्र ते बींदा ये हदीस अखिन में दिमाग दिल ते नक्शल अखिन में लुढ़क तरीदा चंदा ते असा शादी ए सब गालियों रसीद दियो जकर जिंदगी में नाफरमान बंदी करे गुजरियो कब्र में करो साल ना हिकड़ी सदी ना बस सदियों ना 3 सदियों ना अले के करोड़ सोरंग जेके ने कब्र में नाफरमान बंदी करे ची करे सुमंदा इननी कब्र जहन्नम दी बासा भरी वने दो सदिन ते अलाब संदा जे दुनिया ते मुतमिन थी दीन का परे वनी जिंदगी बसर करो दा मोटो छा तवा जी दुनिया जी पछाड़ी थी दी केड़ी मौत थी दो वनी जे कब्र भेड़ा थी दो तो केड़ी कब्र थी दो मलात 20 साल जा मलात 30 साल जा मलात 40 साल जा पर हेडे तोर कयो बदलो के दो वडो थव ए गुनाह जा कम आरजी आगी भला लगंदा पर करे जे अलिया भी दो तो केदा मरहला मुश्किल लो पर में भेजू जिल्लतों सही परी जे क़यामत दे दिहाड़े ये मानू उठीदा कुरान का करे पूछा तो कयो नाफरमान जी क़यामत की थी नी तो फरमाया नाफरमान महशर दे मैदान में अंधा थी करेंदा और वो अंधा थी करे कोनीदा वनशरहु यौमल क़ियामत अला वुजूहिहिम उम्मिया व बुकुमा व सुम्मा तो फरमाया महशर दे मैदान में जने नाफरमान उठी करेंदा अखिन को अंधा हुंदा कन्न को बोड़ा हुंदा जुबान का गूंगा हुंदा रब ये कुरान फरमाता तला कुल्ल उम्मतिन जासिया कुल्ल उम्मतिन तुदा इला किताबिहा तो फरमाया रब अखिन को अंधा कौन होगा रब कन्नन को बोरा कौन होगा रब जुबानन को गूंगा कौन होगा इन जे वजूदन ते नजर कदो है टंगन को माजूर होगा महशर दे मैदान में तवा के रेडियो पाई दे नजरीदा जलील करी नजरीदा हिल कुलूब लदल हनाजिर कादिमीन माल ज़ालिमीन मिन हमीम वला शफीई युता तो फरमाया जे हिन जे वजूदन ते तवा नजर पड़े एडा तो डिनल हुंदा एडो तिनन ते खौफ तारी हुंदो इए पे दो जणन जो हाव फाटण वारो वा हिनन जो जिगर हिनन जी दिल हिनन जे वात अचण वारी या अखिन को अंधा कनन को बोड़ा जुबानन को गूंगा हथन पैरन का टुंडा हुंदा ए रब तो फरमायन जे मथा या खौफनी कैफियत तारी हुंदी अज अकेला कोनीदा वन से का सूर जालिक यौमुल बईद वजात कुल्लु नफ्सिन माहा साइकुन व शहीद इधर महशर के मैदान में आंदा वीदा जानवर मांगे उनके हकले करे महशर के मैदान में आंदो वीदो यौम ला यनफउ ज़ालिमीन माज़िरतुहुम इनके अज बहानों को कम कोनी दो वत्तकू यौम ला तज़ी नफ्सुन अन नफ्सिन शैया वला तुक़बलु मिनहा शफ़ाअतुन वला अदलु वला हुम युनसरून अने एडे बड़े दिहाड़े ते काई शे कम कानी दी अरे तमा त कम चंदी गाल कयो था हर शे तबाह थी दी ना फरमान के दी ना मैं अमाल जो दफ्तर पने हाथ में मिल दो वो मुझा भाईरो कुरान दे मोटी को अचो पंजे रब दे मोटी अचो ए जलसा के तमा के पैगाम जंदा ए गुनाहन जी जिंदगी हल्दी त कैसी हल्दी ए नाफरमानी जी जिंदगी हल्दी त कैसी हल्दी ए दुनिया जा मदा हल्दा त कैसी हल्दा एकरो एडो दी बचनो रब फरमाए दो काई शे तमा के कम कानी दी हकीकत आज अजब तमा ते अलाब कर की पे कोई बचाण वालो कोन था वली करे दसो बड़ा बड़ा सरदार बड़ा बड़ा भुरतार बड़ा बड़ा जागीरदार तवा के मरीज नजरीदा अलील नजरीदा खजानन में खोटी बोलन के प्रकाश फायदे जनवारी काने का भरी जे नजर कदो मौतनी वादी ते कोई मदद करने वालो कोने को भरी जो कब्र ते नजर कदो मदद करने वालो कोई कोने को भरी जे क़यामत के दिहाड़े ते नजर कदो फरमाई व अम्मा मन ऊती किताबहु बिशिमालिही
किताबिया वलम अदरी मा हिसाबिया या लैतहा कानतिल कादिया मा अगना अन्नी मालिया हलक अन्नी सुल्तानिया खुदूहु फगुल्लूहु सुम्मल जहीम सल्लूहु सुम्मा फी सिलसिलतिन दरउहा सबऊना ज़िराअन फस्लुकू। है तो फरमाया जड़े ना मैं अमान जा दफ्तर साना फरमान के खाबे हथ लेनी दासे उन्हें तेल दामू कना वला मदरे मा हिसाबिया। हाय काश साके साडे साहब जी खबर ही न हुजे हा। मा अगना अन्नी मालिया माल माल करे दुनिया में मरी व्यासे पर माल कम को नायो हलक अन्नी सुल्तानियत वडो ठठोयो पर अज काई शे कम का नाई। अखिन का अगे अंधोवा कनन का अगे बोड़ोवा जुबान का अगे गूंगोवा हथन पैरन का अगे टुंडोवा। अल्लाह जो कुरान फरमाया तो सूरह अल-हाका जी वनी करे तिलावत करे जिस तो फरमाया खुदू व फगुल्लू सुम्मा जहीम सल्लू सुम्मा फी सिलसिलतिन दरउहा सबऊन ज़िराअन फस्लुकू। मेरी हुक्म तो इन्हें जालिम के डिगी संगर में बेड़े उछलो से जहन्नम दी बाह में। यकीन जानो क़यामत जा तस्करा पढ़ू था जिसम जा वार बात था असा अल्ले केड़े ख्याल में गुम है अल्ले केड़ा असा सहारा वो कोई सहारो कोने एक अल्लाह जे सहारे कायना फरमाई ओ दुनियादार ओ दीन ते तानी अखी नथी रे जो कुरान मुले सा बेचारा पढ़ी 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 यकीन जाने आयत याद थी अमल कोन थयो। हदीस मौलवी साहबान पढ़ी 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 असा बुधण वार के हाफिज करे कदे तब्दीली कर कदे सोचई त इने हयाती दी पुजानी किथे थी मजाक ही घुमण है फिरण है व्याजी को व्याज कितना साल दो उठे वीटरी साहब पुत पड़ो जो नहीं मरियो मरियो ये ठग दूं है जुल्म है ज्यादा तू है बेदीनी है कि आखिर कैसी थे 20 साल भला 30 साल 40 साल अंजाम यकीन जान सदिन जो हिसाब कयो सदिन घट हयाती जो इख्तिताम मौत कब्र क़यामत केडो जलील तो आने गुनाहन के नतीजे में पर चयो दो न हिसाब खत्म कोने जो हे तो हो इस्तकबाल अन्या अग्या जहन्नम जो चिठो मिलदो बाबा हानो से जहन्नम हे सब सराउ हुयो इस्तकबाल असल अंजाम अज तक हे वने जहन्नम में वैलुल लिकुल्लि हुमातिल लुमज़ा अल्लज़ी जमअ मालन व अद्ददा यहसबु अन्ना मालहु अखलदा। हलाकत दे तबाही दे चुगल खोर अल्लाह सजरे सब को चुगल खोर छा था कयो से करे अल्लाह जो खौफ अल्लाह जी मारिफत अल्लाह जी मोहब्बत वही मोकलाए मान को बुद्धव को आलिम से बोले बटायो दे साईं मुखे मुझे रब जो शान बना बोले साहब मैं कुरान बुला साईं थोड़ी मुझे हदीस तो बुला मालूम को ना पूछो तो सुभाने पढ़ मस्जिद बोले साहब छाहे बोले साहब तो के मान जा तफसीर फिलाने ही तो 24 कलाक कुरान ते तो होमी है खुदा जो खौफ कर तो अल्लाह ने कम ने कोने छाड़ा इन कमरे में हयाती गारी दे मौलवी जी फतवा को दे कुरान फरमाया तो जे मैंने जे ए बने वावर में हयाती गारी था इनन जले वेल था ए बिया फरमी अल्लाह जमा माल व अद्दा तेजी सुबह शाम रात री फिक्र माल नमाज अले केतरियूं फिक्र कोने माल जा 5 रुपया व्या साल थी व्या गए थो ज़कात कोन ॾिनी काई गणती काने हिन सोजे में 1000 खन टुटी वियो अञा गाए थो जेके ॼण घुरजन हाकम बंदो गणे को थो जेके न ॼण घुरजन बंदो गणे दो माल 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 अल्लाह ने फरमाया ने मान के बुधायो जिन जिंदगी रब को दूर गुजारी दीन को परे गुजारी हे सलाम तो सब बुझो तो पर आखिरी सजा जेका सब को वडी सख्ता निकल्ला ला युंबसन फिल हुतमा इंसान के अनकरीब हुतमा में दाखिल कयो विंदो वरी मालिक सी कुरानी फरमायो फरमे वमा अदराका मल हुतमा बंदा हुतमा की केड़ी खबर तो हुतमा छाहे जे में हिन बंदे के दाखिल कयो विंदो ने गुनाहन जे नतीजे में फरमे नारुल्लाहिल मुकद्दा हुतमा अल्लाह जी बारिल बाह जो नालो बंदो बंदे जी जानी बारिल बाह में भी यकीन जानो कि लम्हे जेले सही न सके पर हेडे अल्लाह जी बारिल बाह
फरमी जेके दुनिया जी जिंदगी ग़फ़लतन में गारे आया पंहिंजे रब जे हुक्म जी नाफरमानी करे आया वो खुशी में जिंदगी गारियो पहले कुरान दे त नज़र कयो इन थोड़े खुशी जे ॾींहनि खां पोइ अॻियां वॾी सख़्त तबाही अथव जेके हे थोड़न मज़न जे करे पंहिंजी आख़िरत बर्बाद कंदा पर इन क़रीब सां के हुतमा में दाख़िल कंदासे अल्लती ततलिउ अलल अफ़इदा या अल्लाह जी बाबारी वाहा जरे जो जिस्मन से हमलो कदी लम्हे भर में बंदन जो दिलियूं विसारे करे खत्म करे छॾींदी फिर फरमाईंदा अम्मा मन ख़फ़त मवाज़ीनुहु फउम्मुहु हाविया वमा अदराका मा हिया नार हामिया तने जिनजे नाम अमाल में नेक खुटी पियो क़यामत जे ॾींहुं के हाविया में दाखिल कंदासे वो ख़बर तब हाविया आहे छा जहन्नम जी भड़कंदड़ बाह जो नालो यकीन ॾाढो ने कुरान जे सबकन ते नज़र पवे रब जे दीन ते जेकन आउं तव्हां तवज्जो कयो आहे असांजो सुबुह बने की तलाश में गुज़रन हा असांजो शाम बने की तलाश में गुज़रन हा असां हर साजे काबे नज़र घुमायूं हा मन को मौको मिली पने की करे वठूं ई दुनिया से केतरी मोहब्बत कयूं या दुनिया वक्त ते छड़े दीदी ए बचड़ा भी छड़े दीदा जेकर मुझे तव्हांजे दिल ने दिमाग ते कुरान और सुन्नत की तालीमात तारी हो जे हा यकीन जानियो सारी दुनिया जे रिश्तन मां सारी दुनिया जे नातन मां हर दुनिया जी शे मां बेवफाई जी बू अचे हा हां जे वफा जी खुशबू अचे हा त अल्लाह जे ताल्लुक मां ही नेकी मां अचे हा मुसाफिर में चंद करे खत्म कया उस पर जो पान का पूछा कयूं सियाणो सब को घुंडो थो ते आऊं सियाणो वा पर खुदा जाने तो लेकिन आऊं तमा पंहिंजे अकल के इस्तेमाल करे पंहिंजे घरड़े ते नज़र कयूं वा इहो असां जो 20-30 साल तैया पो कोने पुटड़े ते नज़र कयूं वा जा हो छड़े विंदो जा असां छड़े विंदावे अमर ते नज़र कयूं बाबे ते नज़र कयूं दुनिया जे दोस्तनि यारनि ते नज़र कयूं जिह विषय ते नज़र कंदासे जे गौर कंदा अंदर जो कादी असा के बुधाई दो जनाबे वाला ये सब शयूं तुके छड़े वी दई हिके सी वफा कदई इस कहे तरफ जे कुरान फरमायो वमल हयात दुनिया इल्ला मताउल है दुनिया धोखे जो सामान के जाल के सब कुछ जाते पुत्र के सब कुछ जाते न्याण के सब कुछ जाते इन औताक के जमींदारी के याद रखी छड़ जा के सब कुछ इनन के सामने तू धोखे में पजी में ये शयूं जो थियाणियों कोनन के हर शे टुटनी या हर शे फना थियणी या अगे न मरहलन ते नजर कने किथे पुट कोनी दई पैसो गद कोनी दई आखिर दुनिया जे इख्तिताम ते मौत दी जंग तोखे अकेले सिर वेणी थई कब्र जे मरहलन में तोखे अकेलो हिसाब ॾियणो थई क़यामत में तोखे अकेला मरहला तय करना थई जे मुजरिम बंदी जहन्नम में पोते तोखे अकेले सिर हो ॾियणो थई असी अल्लाह के खबर में गुमु अल्लाह ही शहीद या अय्युहल्लज़ीना आमनू ओ मोमिनो इत्तकुल्लाह अकुल कयो हर डाड ताकत कुवत वाले का ॾिनो अरे हो जो अहकमुल हाकिमीना उन जी कहे से असी कितना ला कर हर ताकतवर जे सामू हथ बदल जी चवे साईं लगाए यकीन जानो जेकर हिन मजमे में हिन मुल्क में मुखा तवा का के घटी में बिहार सवाल करे न आई साहब रात दी में कलाक गणा चौदा है 24 बियो सवाल करे ना साहब इन 24 कलाकन में घणी तू नाफरमानी के जी दो करी हिन दौर जो मुसलमान जेको सोचे जवाब दे जवाब हिक अल्लाह जी केडो जुल्म चेबो वडेरे जो भरम रखे औलाद जो भरम रखे रिश्तन नातन जो ख्याल करे नफे नुकसान सब नहीं दसो अल्लाह की जात ते अखी न थी बोले इत्तकुल्लाह ओ ड्रिज फल्लाहु हक्कु अन तखशाहु इन कुंतुम मुमिनीन पर मैं तवा जो ईमान कच्चो तवा मारिफत में अणपूरा तदणी को सुना तू कोने हर तो फरमाया जे मोमिन हो जो हा न तवा जे दिल में घणे खणो डप अल्लाह जो उठ जो के बा नाराज थी एक कम करे कैसा जल्द जोतरी दो वल तंदुर नफ्स मा कद्दत लिगत ये सुभाणे का खबर काने तो सुभाण को सुमर बेडी वार होंदा रोटड़ी वार को पतो कोने ते केडी मलती या घड़ी अचे फरमाई वो सुभाणे जने आई ना याद रख दे कम कोनी दे के मौलवी साहब को ना पूछ पंजे पान का पूछ अज मुसीबत कटके मौत माल कब्र में क़यामत में तो म्यूशन के तरजीह तो दी ना तो अल्लाह के तरजीह दी नहीं काने का बुद्ध जिन शन के तरजीह नहीं है ये सजी लिस्ट खोले तू के बुदा केडी शे तो वफा करे
केड़ी जात तो सा वफा करे न मियां अल्लाह वफा करे वो वल तंदुर नफ्सुन मा कद्दमत लिगद वो तो उन्हें दी ले अल्लाह से वफा को करे बेवफाई को करे वरी फरमाए वतकुल्ला ओ साणो थी साणो जी वतकुल्ला डरी पंजे रब का इन अल्लाह खबीरुम बिमा तामलून होता में दफ्तर में यारन जी कचहरी में सियासत जे ना लेते मजहब जे ना लेते तिजारत जे ना लेते ताल्लुकात जे ना लेते बुध जे के तू कम करी पियो तुझे रब का बुझा कोते तुझे रब दिसई हर शे जी खबर कर जे न थो मोड़ी अल्लाह से जंग जोटी तो बुध के पंज जगह मरहला बड़ा सख्त थे कम केर कोनी दे वठ मदा इन पंजन सख्त जो इंतजार कर रब का दुआ करो मालिक मुदी तुम्हारी हाजिर कबूल फरमाए असा के सच्ची तौबा दी तौफीक दे रब असा के पंज दीन दा मोटन दी तौफीक दे अल्लाह असा के नेक निसालिहिन में शामिल फरमाए वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।